HT की जानिब से तमाम अहले इस्लाम को ईद उल फितर की बहुत बहुत मुबारक हो। मिठी मां ख़बर ईंदालो त डीपलो तालके जे गोठ फुलखोई में नोड़िया बिरादरी जे ॿिनि धुरनि में जड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में ॿिनि सगन भाइरनि सूधो 3 ॼणा क़तल थी विया। मुक़ामी ॻोठाणनि सहाफ़ियुनि खे फोन ते इतला ॾिनो त नोड़िया बिरादरी जे ॿिनि धुरनि में जड़े दौरान 2 सगा भाइर ख़ालिक ॾिनो नोड़ियो राज़ कदनो नोड़ियो ऐं अतावला मारिजी विया। डीपलो पुलिस चयो त जड़े जो सबब मालूम न थी सघियो आहे ऐं असांखे 2 भाइरनि जे क़तल ऐं कुझु माण्हुनि जी ज़ख़्मी थियण जा इतला मिलिया आहिनि। असां सरज़मीन ते वञूं पिया। इलाइक़े वासियुनि मूजिब धुरियूं मोर्चा बंदि थी वयूं, वधीक खून रेज़ी जो ख़तरो आहे। जड़े वारे हंधि पुलिस न पहुती ऐं धुरनि में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।